नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है त रहीम ख़ान जे ॻोठ खंदाणी में घिटी जे मामले तां शाहाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवं पहुचाई पिया। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। आगाह कयूं अव्हां खे रहीम ख़ान वेझो ॻोठ खंदाणी में घिटी जे मामले तां शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण करे 11 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवां ताईं पहुचाईंदा हलूं त रहीम ख़ान जे ॻोठ खंदाणी में घिटी जे मामले तां शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हां ताईं अहम ख़बर पहुचाई पिया। रहीम ख़ान मां जिथे ॻोठ खंदाणी में शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ त झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। शाहाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।